अब्दुल हमीद खोसो ऐं मेहरान प्रेस क्लब ते ही ॻोठ जुमो लाखेर जा साजिद हुसैन लाखेर ऐं अब्दुल मजीद लाखेर पीउ पुट आहिनि। इहे असां वटि पहुता आहिनि। हिननि जो चवणु आहे, हिननि एहतिजाज कयो आहे त हिननि जा सौट आहिनि जेकी मरहूम अब्दुल हमीद लाखेर आहे, उनजी मिल्कियत आहे, मुख़्तलिफ़ मिल्कियत आहे, जंहिंमें प्लाट बि आहिनि, ज़मीन बि आहे, सर्वे जी ज़मीन बि आहे, अण सर्वे बि आहे, उन ते कब्ज़ो कयूं वेठा आहिनि हिननि जा सौट। जॾहिं त शरई हिसाब सां, क़ानूनी हिसाब सां हिननि जो हिसो उन में ठहे थो ऐं हू हिननि खे हिसो ॾियणु नथा चाहिनि ऐं मुख़्तलिफ़ टाइमनि ते हिननि ते हमला बि कया अथनि, हिननि ते तशदुद कयो अथनि, वधीक ई पाण हिते मौजूदु आहिनि। उन्हनि खां पुछंदासीं त असुल में मसइलो छा आहे। जी अदा जी साईं, मुंहिंजो नालो साजिद हुसैन, मुंहिंजो वाल साहब जो नालो अब्दुल मजीद। जीअं त मरहूम अब्दुल हमीद जी ज़मीन आहे जंहिंजो शेयर असां घुरी रहिया आहियूं, जंहिंमां उहे असां ते तशदुद कंदा था रहनि, जंहिंजे लाइ हुननि हिकु जॻह ते राज़पो रखारियो 2014/9/2025 में PS नवंगोठ ते। असां 20 ॾींहंनि अंदरि डॉक्टर नईमुद्दीन सुमरे वटि पंहिंजो ठाह कराईंदासीं, जंहिं ते हू उन खां हटी करे 23/9/2025 ते मुंहिंजे 732 मुंहिंजे वाल साहब जे सर्वे नंबर ते मुंहिंजे भाउ इफ़्तिखार हुसैन सां हला करे वञी ज़मीन ते विढ़िया। ही हुनखे धकी कयुनि ऐं इन खां बाद में मां वञी हिननि जे मथां FIR कराई, जेका क़ानूनी रस्तो अख़्तियार करे 113/2025 ही FIR कराई। उनजे प्लस में उन्हनि जे बावजूदि मुंहिंजे मथां पंहिंजे अमड़ खे धकी हुजण जी हीअ 115 नंबर FIR कूड़ी FIR दर्ज कराई, जंहिंजा मूं वटि एविडेंस मौजूदु आहिनि। जीअं त मां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते नेक मर्दनि वटि हिननि खां हिसो घुरंदो रहियुसि, मुंहिंजो वाल साहब घुरंदो रहियो, जंहिं ते ही ॾियण खां इनकार कंदा रहिया। इन खां अलावा कुझु टाइम गुज़रण बावजूदि हाणे 4/4/2026 में ही असांजे ज़मीन ते हुते आया। असां हुननि खे चयोसीं बाबा फ़ैसिलो कयो, फ़ैसिले जे लाइ ही रज़ामंद थिया त आचर ते 12/4/2026 ते फ़ैसिलो कराईंदासीं, जंहिंजो सरदार मुदस्सर ख़ान फ़ैसिलो कयो, जंहिंजे लाइ असांखे हुननि खां शेयर जे लाइ अब्दुल हमीद जी मिल्कियत जे शेयर मां 30 लख रुपया अमाउंट ॾींदा ऐं हिकु दुकानु अब्दुल हमीद जी मिल्कियत मां ॾींदा ऐं तव्हां खां जेका नाजाइज़ी तव्हां सां कई अथनि उनजे लाइ तव्हां खां तॾहिं मेड़ जी माफ़ी वठंदा। जंहिंजे बावजूदि उन जॻह ते फ़ैसिले में रज़ामंदी ज़ाहिर करे वरी जंहिं टाइम दुकान जी ॻाल्हि आई त हुननि चयो असां दुकान न ॾींदासीं, दुकान जे बारे में असां दुकान जेतिरी रक़म ॾींदासीं, अमाउंट ॾींदासीं। सरदार मुदस्सर चयो त उहो रू रवाज़ जे हिसाब सां त भली तव्हां अमाउंट ॾियो। हुनजे लाइ बावजूदि हुननि चयो असांखे 2 ॾींहंनि जी मोहलत ॾियो। 2 ॾींहंनि जी मोहलत घुरी हिननि उहो फ़ैसिले खे डिले कयो। डिले करण जे बावजूदि 4 ॾींहं हुननि फ़ैसिले खां खुतो जवाबु ॾेई छॾियो। असां फ़ैसिलो न मञीदासीं, जेको वणेव सो वञी कयो, जिते जेकी जीअं तव्हांखे करिणो वञी कयो। हुनजे बावजूदि कल्ह ही पंहिंजा मारोट मासात वठी शमन लाखेर वारा, अज़ीज़ फौजीअ वारा, रशीद वारा, इल्ताफ़, एजाज़, आफ्ताब, सदाकत, लियाकत सभु गॾिजी हथियारनि जे ज़ोर ते असांखे, असांजे वाल साहब खे धकी कयो अथनि, असांजे भाइरनि खे धकी कयो अथनि। ही असांजी पंहिंजे 732 सर्वे नंबर ते थ्रेशर हली रहियो, जंहिंजो 30 मण अन्न बि खणी विया आहिनि। ही असांजा हमराह धकी कया अथनि। ही इफ़्तिखार हुसैन धकी आहे, हेड इंजरी आहे। ही हामिद हुसैन धकी आहे, हेड इंजरी आहे। ऐं असां आला इदारनि खां अपील था करियूं, IG सिंध जावेद आलम ओडो साहब खां, DIG सिंध, DIG हैदराबाद खां, त ही असर उसूर वारा माण्हू असां सां रोज़ नाजाइज़ी कंदा था थियनि। ही असां सां कम से कम चोथों दफ़ो असांजे ज़मीन ते असां सां विढ़िया आहिनि। इन जे बावजूदि हिननि जेका कूड़ी FIR दाख़िल कराई, हुनजे लाइ मूं बोर्ड खे चैलेंज कयो। साईं हिन डॉक्टर अला बख्श लाखेर सर्जन डॉक्टर मोरो उन ऑपरेशन कयो आहे, हिननि खे कुहाड़ी दुहाड़ी कुझु बि न लॻो आहे। हिननि फेक FIR कराई आहे, काउंटर FIR कराई आहे, जंहिंजे लाइ मुख़्तलिफ़ ॿारनि जा वकील पेश करे, खैरपुर मीरस बार जा वकील ऐं कंडियारो बार जा वकील ऐं मेहड़ बार जा मौज़ूद वकील गॾु करे मुंहिंजे मथां, मुंहिंजे वाल साहब जे मथां काउंटर FIR दाख़िल कराई वई, जंहिंजो मूं सर्टिफिकेट चैलेंज कयो। हीउ बोर्ड नतीजो ॾिनो त सर्जिकल प्रोसीजर आहे, हिनखे धक वग़ैरह न आहिनि लॻल। उनजे बावजूदि हीअ असां सां तशदुद कंदा था रहनि, असांखे हिरासत कंदा था रहनि। कल्ह असांखे घरनि मां असांखे तशदुद, असांजे बचनि ते तशदुद, असांखे घरों मां धिकारे कढियो अथनि। असांजो क़ीमती सामान पोइ घरनि में पियो आहे। असांखे जानी ऐं माली ख़तरो आहे। असांजो जानी ऐं माली जेको बि नुक़सानु थियो उनजा ज़िम्मेवार इम्तियाज़ हुसैन लाखेर, आफ्ताब हुसैन लाखेर, इल्ताफ़ हुसैन लाखेर, एजाज़ हुसैन लाखेर, मास्तर लियाकत हुसैन लाखेर, सदाकत हुसैन लाखेर ऐं उन्हनि जा मारोट ऐं मासात हूंदा।
असां अॼु अवल ऐलान ही सोशल मीडिया जी तरफ़ खां आला इदारनि खां अपील था करियूं असां सां इंसाफ़ कयो वञे असांजो सुभाणे को बि नुक़सानु थियो उन जा ज़िम्मेवार जंहिंजा मूं नाला कया आहिनि नॉमिनेट कया आहिनि उहे माण्हू हूंदा महिरबानी तव्हां ते कल्ह हिननि जो जेको हमिलो कयो ताज़ो ऐं उन हमले में तव्हां जे मुताबिक़ त तव्हां ते तशदुद बि कयो न ऐं तव्हांजो अन बि खणी आया आहिनि उन लाइ तव्हां थाणे ते विया केस वग़ैरह दाख़िल कयो या न? कल्हो के हिसाब में असां न वियासीं असां पंहिंजा बचा ॿार वठी ॿिए हंधि शिफ्ट थी वियासीं ठीकु आहे न इन खां पहिरियां जेको 9 तारीख़ ते हिननि असांजे मथां हमिलो कयो PS राधन ते मूं FIR कटराई जेका 10 तारीख़ ते मुंहिंजी FIR 9 तारीख़ ते मां वियुसि मूंखे एस जे डिले करे छॾियो 10 तारीख़ ते FIR कटे जंहिं महिल कलमनि जो टाइम थियो त मूंखे जीअं 5 लख रुपया ॾींदे FIR दर्ज कंदो मां न त मां हुन धुर खां पैसा वठी तोखे अरेस्ट कंदुमि एस जो कहिड़ो हुयो एस जो गुलाम हैदर चांडियो सर उहो PS राधन हींअर अञा आहे जी सर हा उहो PS राधन ते आहे उहे सर्व स्वीकार माण्हू आहिनि असांखे प्रेशर था कनि असांखे धमकाइनि था हिसाइनि था असांखे सुभाणे को बि नुक़सानु इहा FIR अॻिते कोन दर्ज न कई सर, अथई इहा अध में छॾे ॾिनई सर 5 लख रिश्वत तलब करण ते तव्हां न ॾिनी थी आहे इते ई बंदि जी सर जी जी 5 लख रिश्वत घुरी असां न ॾिनीसीं हुनजे बावजूदि इहे कटे ॾिनी असां ग़रीब आहियूं असां इंसाफ़ कयो वञे